हेलो एंड वेलकम टू द डियर डिसेंट। असां अॼु पढ़ंदासीं ग्रामर। यकीन करियो जेकॾहिं तव्हां ग्रामर सिंधी ग्रामर सम्झी सघो था या सम्झी वेंदो हिकु दफ़ो त पोइ इंग्लिश ग्रामर तव्हांजे अॻियां कुझु बि न आहे। अचो त सिखूं त ग्रामर सिंधी छा आहे। इंग्लिश वारो साॻी तरीक़ो, सभई ॿोलियूं जेके बि आहिनि दुनिया जे अंदरि ग्रामेटिकली तरीक़ो हिकिड़ो ई आहे। जेके बैद में उहो पंहिंजो पाण उन्हनि जेको सो पंहिंजे लफ़्ज़नि जे हिसाब सां हर कंहिंजी ग्रामर अलॻि अलॻि आहे। बाक़ी जेकर दुनिया जे हिसाब सां ग्रामर ॾिठी वञे त ग्रामर हिकिड़ी आहे। सो अॼु जो टॉपिक असांजो आहे ग्रामर। हाणे जहिड़े तरीक़े सां इंग्लिश में वोवेल अखर हूंदा आहिनि इन तरीक़े सां सिंधी में बि वोवेल आहिनि। हिननि खे पाण चवंदासीं हरफ़ सही। हरफ़ सही यानी ही वावेल अखरनि। हरफ़ सही कहिड़ा आहिनि? अलिफ अंब वाव वाडो ये या। ही टे जेके आहिनि उहे हरफ़ सही आहिनि। बाक़ी जेके आहिनि उहे कॉन्स्टेंट आहिनि यानी हरफ़ इल्लत आहिनि। बाक़ी जेके उन जा आहिनि उहे सभु हरफ़ इल्लत आहिनि यानी जेके कॉन्स्टेंट अचनि था इंग्लिश जे अंदरि इन तरीक़े सां हरफ़ इल्लत बि अचनि था सिंधी जे अंदरि। इंग्लिश जे अंदरि बि 8 ॻाल्हाइण जा लफ़्ज़ आहिनि इन नाउन प्रोनाउन एडजेक्टिव वर्ब टोटल 8 आहिनि। त हिन हिसाब सां सिंधी में बि टोटल 8 आहिनि। इसम ज़मीर सिफ़त ज़र्फ़ हरफ़ जर हरफ़ जुमला हरफ़ निदा। इन ई तरीक़े सां इसम छा आहे? हाणे इसम जी वसफ़ पाण लिखूं जेकॾहिं त पोइ इसम नालो ॾींदड़ लफ़्ज़ आहे। इसम नालो ॾींदड़ लफ़्ज़ आहे। इसम नालो ॾींदड़ लफ़्ज़ आहे। कंहिंजो नालो ॾींदड़? जी इंग्लिश में पाण पढ़ंदा आहियूं नाउन इज़ अ नेमिंग वर्ड। इहो छा खे ज़ाहिर करे थो? पर्सन प्लेस थिंग। इन तरीक़े सां हिन में बि साॻी चवंदा पर्सन प्लेस थिंग यानी माण्हू प्लेस यानी जाइ थिंग यानी शइ। हाणे माण्हुनि जे अंदरि जेके बि दुनिया जे माण्हुनि जा नाला तो सभई अचो था वञनि। जेकॾहिं पाण को बि मिसाल वठूं, महताब जेकॾहिं चऊं था, जावेद चऊं था, शाहिद चऊं था, त इहे माण्हुनि जा नाला। ऐं बक़ाइदा जेके दुनिया जे अंदरि जंहिं बि माण्हुनि जो नालो उहे सभई इसम आहिनि यानी उहे सभई नाउन। उन खां पोइ जाइ अचे थी। हाणे जाइ में कहिड़ी शयूं अचनि थियूं? स्कूल अचे थो, अस्पताल अचे थी, पार्लियामेंट अचे थी या ॿी जॻह। ऐं जेके बि जॻहियूं आहिनि ॿियूं टोटली मंदरु अची वियो, मस्जिद अची वई। त ही सभई जेके बि अञा जेके बि जॻहियुनि जा नाला आहिनि उहे सभई इसम सां वास्तो रखनि था यानी उहो हिकिड़ो इसम आहे। उन ते को नालो रखियो वियो। उन खां पोइ शइ खे चवंदा। शइ त दुनिया जे अंदरि जेका बि शइ यानी टोटल या जेकॾहिं कमरे में मौजूदु आहिनि वक़्तु पाण कुर्सियूं आहिनि, टेबल आहे, कैमरा आहे, पंखो आहे, त इहे सभु शयूं अचनि थियूं यानी कुर्सी हीअ बि हिकिड़ी शइ जे हिसाब सां नालो रखियलु पाण जो। पेन है, कैमरा है, बेंच है। ऐं जेके बि ॿियूं दुनिया जे अंदरि जेके बि शयूं आहिनि उन सभिनी खे पाण इसम चवंदासीं यानी नाउन चवंदासीं। त हीअ इसम जी सिफ़त हूंदा। ॿियो नंबर ते ज़मीर ऐं इंग्लिश में हिनखे पाण प्रोनाउन चवंदासीं। त सिंधी में हिन जी वसफ़ छा आहे? जेको इसम जी जॻह ते कमु अचे। ईज़ीली वसफ़ जेको इसम जी जॻह ते कमु अचे त उनखे पाण ज़मीर चवंदा आहियूं। हाणे इसम जी जॻह ते कहिड़े नमूने कमु अचे यानी नालो न हुजे उते को बि ज़मीर अचे। फॉर एग्ज़ाम्पल
छा हिन खे पाण इसम चवांसीं? न, बिल्कुलु न। छो त हिन में नाउन ऑलरेडी अची चुको आहे। हाणे जेकॾहिं चऊं हुन वटि मोबाइल आहे, त पोइ हीउ जेको हुन आहे इहो अल्ताफ़ी जॻह ते कमु आयो, यानी इसम जी जॻह ते कमु आयो आहे। तॾहिं पाण हिन खे हेठी जुमिले खे पाण पहिरीं अखर खे हुन खे पाण चई सघूं था त हीउ ज़मीर आहे, यानी जेको इसम हो उहो हटी वियो, उन जी जॻह ते कमु आयो। हाणे जिथे बि जहिड़े बि सब्जेक्ट जे अंदरि इसम जे अंदरि इसम जे बदिरां जेकॾहिं को बि लफ़्ज़ अचे, हूअ हीअ इहे आहिनि, इहे वञनि था, हू वञे थो, या ॿिया बि जेके जुमिला असां वटि सभु कुझु आहे, या असां वटि कैमरा आहे, हिननि वटि बुक्स आहिनि, यानी किताब आहिनि, त हिननि असां इहे छा था थियनि, हीअ ज़मीर जी इसम जी जॻह ते कमु अचनि पिया डायरेक्टली हिननि वटि, या पाण हिन जो नालो बि वठी सघियासीं हिते, त हिननि वटि यानी जावेद वारनि वटि, यानी सागर वारनि वटि, यानी मैसर वारनि वटि, यानी खान वारनि वटि, त इहे किताब आहिनि। बहरहाल उहो पाण नालो कोन वरितोसीं, यानी उनखे नाले जी जॻह ते पाण जेको लफ़्ज़ इस्तेमालु कयो हुयो त उहो सिधो सो ज़मीर, हू अचे थो, हू जेको आहे उहो ज़मीर आहे। जेकर डायरेक्ट पाण नालो ॾेई थे सघियासीं त फैज़ अचे थो, फैज़ अचे थो, फैज़ पाण कोन ॾिनोसीं, फैज़ जी जॻह ते पाण इस्तेमालु कयो हू खे।